असां थिस्सलुनियन जे नाले पौलुस जो उहो ॿियो ख़त जो अभ्यास करे रहिया आहियूं। असां हाणे हितां ई अॻिते वधंदासीं। थिस्सलुनियन जे विश्वासी प्रभु यीशुअ सां सही रिश्तो रखी हली रहिया हुया ऐं इन्हीअ करे हुननि खे अत्याचार बि सहणो पियो। पौलुस हुननि खे दिलासो ॾिनो, आदेश ऐं सिख्या ॾिनी ऐं हुननि खे प्रोत्साहित करे हुननि जी हिमत बि वधाई। हाणे उहो हुननि खे ॿुधाए थो त उहो बि मुश्किलनि मां गुज़री रहियो आहे ऐं हुन ते बि अत्याचार थी रहियो आहे। ऐं मुंहिंजा दोस्त, अगरि तव्हां प्रभुअ लाइ थमी बि रहिया आहियो त तव्हांखे कुझु भुगतणो पवंदो। असां ॾिठो आहे त हिकिड़े विश्वासीअ खे परमेश्वर जे वचन में स्थिर ऐं स्थापित हुजणु खपे। पोइ असां हिन ते बि ध्यानु ॾिनो त हिकिड़े विश्वासीअ जी हालति बि केॾी अहमियत थी रखे ऐं हुन जी हालति वचन में कहिड़े नमूने डटियल रहणु खपे। हाणे असां विश्वासीअ जे कम जे बारे में ॻाल्हाईंदासीं जेको व्यवहार आहे। हिन में उहे ॻाल्हियूं आहिनि जंहिंमें असांखे शामिल रहणु घुरिजे ताकी परमेश्वर जे वचन खे असांजे दिलनि में ऐं ज़िंदगियुनि में कमु करण जो खुलो रस्तो मिली सघे। हाणे असां ॿी थिस्सलुनियन जो 3 अध्याय ऐं 8 वचन पढ़ंदासीं। ऐं कंहिंजी बि मानी मुफ़्त में न खाधी, पर परिश्रम ऐं कष्ट सां राति ॾींहुं कमु धंधो कंदा हुयासीं ताकी तव्हां मां कंहिं ते बि भारी न पयूं। ऐं कंहिंजी बि मानी मुफ़्त में न खाधी। हुन जेको खाधो हुन लाइ पाण ई ख़र्च कयईं, पर परिश्रम ऐं कष्ट सां राति ॾींहुं कमु धंधो कंदा हुयासीं ताकी तव्हां मां कंहिं ते बि भारी न पयूं। हुन जो व्यवहार हीअं हुयो त उहो कंहिंखे बि हुन जे सेवकाई जे कम ते ख़र्च कोन करणु ॾींदो हुयो। मूंखे लॻे थो त ख़ासि करे उहो पंहिंजे पहिरें सेवकाई जे सफ़र जे बारे में ॻाल्हाए पियो। जॾहिं उहो हुन शहर में सेवकाई करणु आयो त हुन लाइ कहिड़े होटल जो कमिरो बुक कोन कयो वियो हुयो। हुन खे ख़र्च लाइ कुझु रक़म कोन ॾिनी वई हुई ऐं न ई हुन लाइ प्रेम जो दान इकठो कयो वियो हुयो। उहो इहो ख़्यालु रखंदो हुयो त उहो पंहिंजो ख़र्च पाण करे। उहो थिस्सलुनियन खे ऐं कुरिन्थियन खे हिन ॻाल्हि जो ज़िक्र करे थो। जॾहिं उहो कलीसियाऊं स्थापित करे रहियो हुयो त उहो पंहिंजे ख़र्च लाइ तंबू ठाहिण जो कारोबार हलाईंदो हुयो। पोइ जॾहिं कलीसिया स्थापित थी वियूं हुयूं ऐं पौलुस हुननि खे वरी सां मिलण जॾहिं हिकु ॿ दफ़ा आयो त तॾहिं हुननि खां प्रेमदान स्वीकारिया हुया। पौलुस गलतियुनि जे वासियुनि खे इहो साफ़ ॿुधायो त हुननि खे प्रभुअ जे कम लाइ ॾियणु खपे। उहे फिलिपियन खे हुननि जे तोहफ़े लाइ शुक्र थो करे। हुन पाण पंहिंजी 3 सेवकाई यात्रा जे वक़्त ते दान स्वीकारियईं ताकी उहो यरूशलेम जे ग़रीब संतनि खे ॾेई सघे। इहा ॻाल्हि त साफ़ नज़र थी अचे त मसीह जे अचण जे महान सच पौलुस खे पैसे जे मामले में एॾो पको कोन कयो हुयो या एॾो कोन बणायो हुयो त उहो हिन मामले में काई अनुचित स्थिति खणे। हर युग में कट्टर माण्हू हूंदा आहिनि जेके अजीब हूंदा आहिनि। पिछली सदीअ में कुझु माण्हू हुया जेके मसीह जे वापसि मोटण जी अपेक्षा करे रहिया हुया। अहिड़ी अपेक्षा रखंदे हुननि पंहिंजा घर विकिणी छॾिया, पंहिंजी जाइदाद विकिणी छॾी ऐं शरीर ते अछी चादर वेड़े छत ते वञी प्रभुअ जो इंतज़ारु करणु लॻा। उहे अहिड़ा लछण ॾेखारणु लॻा जंहिंसां इहो ॾिसण में अचे पियो त उहे बिल्कुलु अजीब क़िस्म जा कट्टर हुया। मिसाल जे तौर ते छत ते छो वञी बीजे? छा प्रभुअ खे कंहिंखे ज़मीन तां मथे खणणु ॾुखियो आहे? अगरि कंहिंखे छत ते वञी बीहणो आहे त छा पहाड़ वधीक बहितर कोन्हे? ऐं वरी मथो अञा
चादर पाइण जी छा घुर्ज आहे? मुंहिंजे ख़्याल सां जॾहिं असां प्रभुअ जी उपस्थितीअ में खयां वेंदासीं तॾहिं प्रभु पाण ई असांखे सही नमूने ढकी वठंदो। वरी मथों जाइदाद विकिणी हुन खे पैसनि में छो बदिलणु? छा हुननि खे इहो लॻे पियो त उहे पैसा पाण सां मथे खणी वञी सघंदा? ॾिसो, माण्हू कुझु अजीब हरकतियूं कंदा तव्हांखे नज़र ईंदा ऐं हिन जी वजह उहे तव्हांखे ॿुधाईंदा त उहे मसीह जे जल्दी वापसि अचण में विश्वास कंदा आहिनि। असूलियत त इहा आहे त बाइबल में ॿियो कहिड़ो बि सिद्धांत कोन्हे जेको तव्हांखे मसीह लाइ महिनती ऐं समझदारीअ सां कमु कराईंदो। अगरि तव्हां विश्वास कयो था त उहो अची रहियो आहे त तव्हां हुन लाइ कमु कंदो। तव्हां मसीह जे कम लाइ कहिड़े न कहिड़े नमूने व्यस्त थी वेंदा। तव्हां परमेश्वर जे वचन जा थोरा ॿिज हिन जग जे खेत में बोईंदा ताकी उहे वधी करे फसल तयारु कनि। हाणे अॻिते वधंदे असां 9 वचन पढ़ंदासीं। इहो कोन्हे त असांखे अधिकार कोन्हे, पर इन करे त पंहिंजे पाण खे तव्हां जे लाइ आदर्श बीहारियूं ताकी तव्हां असां जहिड़ी हलत हलो। पौलुस चवे थो त प्रेरित हुजण जे नाते जंहिं हुननि खे प्रभुअ में आणे हुन जे विच हिकु कलीसिया स्थापित कई, हिन नाते हुननि खे इहो हक़ हुयो, अधिकार हुयो त उहो हुननि खां दान स्वीकारण जो दावो करे। पर तॾहिं बि हुन हीअं कोन कयो, छो त उहो थिस्सलुनीका जे विश्वासियुनि लाइ हिकिड़ी मिसाल बणिजणु चाहे पियो ताकी उहे कंहिं ग़लति हद ते न पहुची वञनि। हिकिड़े प्रचारक ॿुधाई त जंहिं बाइबल संस्था में उहो सेखारींदो हुयो, हुते हिकिड़ी जवान जोड़ी हुई जेकी अजीब कट्टरता जे तरफ़ वधी रही हुई। हुननि खे लॻंदो हुयो त उहे वॾा संत हुया ऐं सभिनीनि खां अॻिते हुया, पर हुननि जे इम्तिहान जे पेपर में इहो साफ़ नज़र ईंदो हुयो त हुननि खे परमेश्वर जे वचन जी असल में ॼाण ॾाढी घटि हुई। मूंखे नथो लॻे त परमेश्वर जे वचन जे ज्ञान जे बिना कोई सच में आत्मिक थी सघे थो। जॾहिं इहो प्रचारक हुन शहर में कलीसिया हलाइण लॻो त इहा जोड़ी हुन वटि आई। उहे हुन कलीसिया जी सभा में वेंदा हुया, पर हुतां जा सदस्य कोन हुया। हुननि प्रचारक खे चयो त उहे ॿाहिरि निकिरी सेवकाई करणु चाहींदा आहिनि। प्रचारक जे सवाल करण ते हुननि इहो बि ॿुधायो त हुननि खे पैसनि जे मामले में मदद करण लाइ कोई अञा हुयो कोन, पर उहे हिन मामले में प्रभुअ ते भरोसो कंदा। प्रचारक चयईं, प्रभुअ ते भरोसो करणु सुठी ॻाल्हि आहे, ऐं छो न उहे प्रभुअ ते इहो भरोसो रखनि त उहे पैसे जे मामले में हुननि जी मदद करण लाइ कंहिंखे तयारु करे। प्रचारक हुननि खे हिकिड़ी सेवकाई जी संस्था सां गॾु कमु करण जी सलाह ॾिनी ऐं इहो बि विश्वास ॾियारियो त अगरि परमेश्वर जी इच्छा आहे त उहे ॿाहिरि निकिरी सेवा कनि त हुननि जी मदद लाइ परमेश्वर ज़रूरु कुझु माण्हू खे तयारु कंदो। पर हुननि प्रचारक जी सलाह कोन मञी ऐं पंहिंजे नमूने ई प्रभुअ ते भरोसो करे ॿाहिरि सेवकाई करण लाइ निकिरी विया। ख़बर पई त थोरे ई वक़्त में उहे लड़ाईअ तां घायल माण्हुनि वांगुरु कंहिं दोस्त जे मदद सां वापसि मोटी आया। हुननि खां पोइ ज़ाल मुड़ुस पाण तलाक ॾेई अलॻि थी विया। माईअ वरी शादी कयईं ऐं ॿुधण में आयो त हुन भाईअ पंहिंजो विश्वास गवाए छॾियो। मूंखे त शक आहे हुन खे सच में विश्वास बि हुयो या न। हुननि जो बर्ताव लापरवाहीअ जो हुयो। पौलुस सेवकाईअ जे कम खे बिल्कुलु व्यवहार पियो करणु चाहे। उहो पंहिंजी संभाल पाण पंहिंजे हथनि सां कमु करे कंदो हुयो ऐं उहो हीअं इन करे कंदो हुयो ताकी उहो थिस्सलुनियन जे विश्वासियुनि जे लाइ हिकु मिसाल बणिजी सघे। हीअं करे
उहो हुन विश्वासियुनि खे हिकिड़ी ॻाल्हि सम्झाइण पियो चाहे त उहा असां ॾाएं वचन में पढ़ूं था। छो त जॾहिं असां तव्हांजे हिते हुयासीं तॾहिं बि इहा आज्ञा तव्हांखे ॾींदा हुयासीं त अगरि कोई कमु करणु नथो चाहे त खाई बि नथो सघे। हिकिड़ो विश्वासी जेको प्रभुअ जे मोटण जो इंतज़ारु करे रहियो आहे उहो सपना ॾिसण वारो कोन हुजणु घुरिजे, पर हिकिड़ो कामगार हुजणु खपे, कमु न त खाधो बि न। प्रेरित इहो ई नियम लिखी ॾिनो आहे, अगरि कोई कमु करणु नथो चाहे त खाई बि नथो सघे। इहा बिल्कुलु अजीब ॻाल्हि आहे त पाण खे कटर चवारण वारा माण्हू कहिड़े कहिड़े नमूने हलंदा आहिनि। हिकिड़े बाइबल जे संस्था जे अध्यक्ष हिकिड़ी घटना ॿुधाई जेकी क़रीबन 50-60 सालनि खां बि घणो ई पहिरियों घटिजी हुई। 2 जवान माण्हू हुते सिख्या वठणु आया हुया ऐं उहे हुननि अद्भुत संतनि मां हुया जेके सोचींदा हुया त उहे बिल्कुलु शुद्ध थियल आहिनि। हिकु ॾींहुं उहे ॿई खाधे लाइ लथा ई न नाश्ते लाइ ऐं न मंझंदि जे खाधे लाइ ऐं न ई राति जे खाधे लाइ। ख़बर वठण लाइ ऐं छा ॻाल्हि थी इहो ॾिसण लाइ अध्यक्ष हुननि जे कमरे ते वियो ऐं हुननि खे आसमान जे तरफ़ घुरंदे वेठल हुन पातो। हुन ॿिन्हिनि खां पुछियो, छा तव्हां बीमार आहियो? त हुननि ॿुधायो त उहे बीमार कोन हुया। पोइ अध्यक्ष हुननि खे हेठि खाधे लाइ न अचण जी वजह पुछियईं। हुननि चयो, असां छड़ो प्रभुअ ते भरोसो था रखूं। असां इहो ॿुधण लाइ वेठा आहियूं त उहो छा थो चाहे, असां खाऊं या न? अध्यक्ष पुछियईं, छा तव्हांखे बुख लॻी नाहे? हुननि इहा ॻाल्हि स्वीकारी त उन्हनि खे बुख लॻी हुई। अध्यक्ष पुछियईं, छा तव्हांखे नथो लॻे त तव्हांखे बुख ॾियारण जे द्वारा प्रभु तव्हांखे इहो ॿुधाइण जी कोशिशि थो करे त तव्हांखे हेठि लही खाइणु खपे? हुननि चयो, न, असां ख़ासि प्रगटीकरण लाइ बीठा आहियूं ऐं जेसिताईं असांखे उहो नथो मिले तेसिताईं असां हितां हिलंदासीं बि कोन। अध्यक्ष हुननि खे चयो, हा, मुंहिंजे वटि तव्हां लाइ ख़बर आहे। तव्हां स्कूल मां कढिया था वञो। तव्हांखे हिलणो ई पवंदो, खाधो खाइण लाइ न, पर सिधो स्कूल खां ॿाहिरि। तव्हां हिते कोन था रही सघो। अहिड़ी चरियाप लाइ किथे बि जॻहि कोन्हे। असांखे इंतज़ारु करणो आहे, पर कमु कंदो रहण सां गॾु। हिकिड़ो माण्हू हिकिड़े वॾे महल जे आसे पासे जे बाग़ जी सैर करणु वियो। हुतां जो माली हुन खे हुन ख़ूबसूरत ऐं बिल्कुलु तयारु बाग़ जे हर कोने ताईं वञी हुन खे ॾेखारे पियो। मालीअ ऐं हुन जी ज़ाल सां खाधो खाईंदे वक़्तु माण्हूअ मालीअ खां पुछियईं त हुननि जो मालिक आख़िरी दफ़े कॾहिं आयो हुयो। मालीअ ॿुधाईं त क़रीबन 10 साल पहिरियों। माण्हूअ अचंभ में अची मालीअ खां पुछियईं, अगरि तुंहिंजो मालिक हेतिरनि सालनि खां आयो कोन्हे त तूं छो बाग़ खे एतिरो कमु करे हुन खे ख़ूबसूरत बणाए रखी रहियो आहीं? छा तुंहिंजो मालिक ॿिए हफ़्ते अची रहियो आहे? मालीअ जवाबु ॾिनई, मूंखे इहो त ख़बर कोन्हे मुंहिंजो मालिक कॾहिं ईंदो, पर मां त हुन जे अॼु अचण जी अपेक्षा में आहियां। हुन ॾींहुं त माली जो मालिक कोन आयो, पर माली हुन जे जल्दी मोटण जी अपेक्षा में ई जीए पियो। माली छड़ो फाटकनि जे साम्हूं रस्ते ते अखियूं तके कोन वेठल हुयो त हुन जो मालिक अॼु अचे थो या न। बिल्कुलु न, उहो बाग़ में हुयो, कटंदे, छाटंदे, सजाईंदे, सेवारींदे, बोईंदे, पंहिंजो कमु लगातार कंदे। उहो व्यस्त हुयो। जॾहिं पौलुस चवे थो त असांखे प्रभुअ जो इंतज़ारु कंदे हुन जे कम में बि व्यस्त रहणो आहे, उहो हिन मालीअ जहिड़ी हालत जे बारे में ई चई रहियो आहे। इहा अपेक्षा कंदे त परमेश्वर मालिक अॼु ई मोटण वारो आहे। अगरि तव्हां कमु करणु नथा चाहियो
त खाई बि नथा सघो। शायदि थिस्सलुनीका जे विश्वासियुनि में अहिड़ा अजीब कटर विश्वासी हुया जेके इहो ठाने वेठा हुया त उहे ॿियो कुझु न कंदा छड़ो प्रभुअ जे मोटण जो इंतज़ारु कंदा। पौलुस लिखे थो, हुननि खे खारायो न, हुननि खे कम ते वञणु घुर्जे। हाणे असां 11 वचन पढ़ंदासीं। असां ॿुधूं था त कुझु माण्हू तव्हांजे विच में अनुचित हलत हलंदा आहिनि ऐं कुझु कम कोन कंदा आहिनि, पर ॿियनि जे कम में हथ विझंदा रहंदा आहिनि। हिते असांखे परिस्थिति ॿुधाई वई आहे। अहिड़ा कुझु माण्हू हुया जेके कुझु फ़ाइदे जो कमु कोन करे रहिया हुया। उहे परमेश्वर जो वचन ॿाहिरि कढण में कोई रुचि न पिया रखनि, पर उहे ॾाढा व्यस्त हुया या हीअं ॿाहिरों ॾेखारींदा हुया। उहे पाण खे हिकिड़ी परेशानी बणाए वेठा हुया ऐं हुते थिस्सलुनीका जी कलीसिया में हिकु चिंता जो विषय बणिजी विया हुया। सूफ़नि जी सॼी टोकरीअ खे विञाइण लाइ हिकिड़ो खरियल सूफ़ काफ़ी हूंदो आहे। सॼी मलहम खे बेकार करण लाइ हिकिड़ी मक्खी काफ़ी हूंदी आहे ऐं कलीसिया जे माण्हुनि जी आत्मिक ज़िंदगी बिगाड़ण लाइ हिकिड़ो अजीब कटर काफ़ी हूंदो आहे। इन ई वजह सां पौलुस पहिरियों चयो त जेके सही हालत नथा हलनि हुननि खां परे ई रहियो, ऐं मूंखे पक आहे त उहो अहिड़नि माण्हुनि जे बारे में ई सोचे ॻाल्हाए पियो। उहे थिस्सलुनीका जी कलीसिया में दीमकनि वांगुरु व्यस्त हुया ऐं हुननि जहिड़ा ई प्रभावी हुया। अॻिते ॾिसूं त पौलुस अहिड़नि खे छा थो चवणु चाहे। हाणे असां पढ़ंदासीं 12 वचन। अहिड़नि खे असां प्रभु यीशु मसीह में आज्ञा ॾियूं था ऐं सम्झायूं था त चुपचाप कमु करे पंहिंजो ई खाधो खाइनि। इहा ॻाल्हि आत्मिक कोन थी लॻे न, ऐं न ई धार्मिक विश्वास जी ॻाल्हि थी लॻे, पर इहा पक ई हिकिड़ी व्यवहारिक ॻाल्हि आहे। अगरि कलीसिया में हूंदड़ नाले जा व्यस्त माण्हू ऐं उहे जेके परेशानी जी वजह आहिनि, अगरि उहे चुपचाप कमु करणु लॻा, कुझु फ़ाइदे जो करणु लॻा, त सामान्य कलीसिया जूं केतिरियूं ई समस्याऊं सुलझी वेंदियूं। इहा बि रुचीअ जी ॻाल्हि आहे त उहे जेके कलीसिया में समस्याऊं पैदा कंदा आहिनि, उहे ई माण्हू हूंदा आहिनि जेके सभिनीनि खां घटि मदद कंदा आहिनि। थिस्सलुनीका में बि अहिड़ा माण्हू हूंदा। पौलुस अहिड़नि खे चवे पियो त उहे चुपचाप वञी पंहिंजो कमु कनि ऐं ॿियनि जे मामले में टंग न अड़ाइनि। हाणे असां 13 वचन पढ़ंदासीं। पर तव्हां हे भाउर भलाई करण में साहस न छॾो। इहो केतिरो अद्भुत आहे। हिकिड़े विश्वासीअ खे जेको उहा असीसित आशा झले बीहे थो, प्रभुअ जे कम में थकणो कोन्हे। जीअं त परमेश्वर जे हिकिड़े महान सेवक चयईं, मां कम में थकंदो आहियां पर कम खां कोन थकंदो आहियां। हाणे असां 14 वचन पढ़ंदासीं। अगरि कोई असांजी हिन पत्रीअ जी ॻाल्हि खे नथो मञे त हुन ते नज़र रखो ऐं हुन जी संगतीअ में न रहो, जंहिंसां उहो शर्मिंदा थिए। माण्हुनि खे कलीसिया में परेशानी ॾियण वारनि खां परे ई रहणु खपे। घणाई अहिड़नि माण्हुनि सां दोस्ती करे हुननि खे पंहिंजे पासे करे छॾंदा आहिनि, छो त उहे ॼाणींदा आहिनि त उहे माण्हू कहिड़ा आहिनि ऐं इहो डपु रखंदा आहिनि त उहे हुननि जे बारे में कंहिंखे कुझु चई न छॾनि, छो त अहिड़नि माण्हुनि जूं जिभियूं भ्रष्ट ऐं ख़तरनाक हूंदियूं आहिनि। पर अहिड़ी गपशप खां परे रहण ई हर कलीसिया लाइ सभिनीनि खां बहितर ॻाल्हि आहे। हाणे 15 वचन पढ़ंदासीं। त बि हुनखे बैरी न सम्झो, पर भाव ॼाणे करे चितायो। कलीसिया जे हुन ज़िदी ऐं अड़ियल सदस्य खे वरी जीतण जी कोशिश ज़रूरी आहे। 16 वचन। हाणे प्रभु जेको शांतीअ जो सोतो आहे, पाण ई तव्हांखे सदा ऐं हर तरीक़े जी शांती ॾे। प्रभु तव्हां सभिनी सां गॾु रहे। छा इहो ख़ूबसूरत कोन्हे? 17 वचन। मां पौलुस पंहिंजे हथ सां सलाम लिखां थो। हर ख़त में मुंहिंजी इहा ई
निशानी आहे। मां अहिड़े ई नमूने लिखंदो आहियां। इहो ख़त पौलुस तरफ़ां ई आहे ऐं हुन पंहिंजे हथ सां ई हिन ते सही कई आहे। 18 वचन, असांजे प्रभु यीशु मसीह जो अनुग्रह तव्हां सभिनी ते थींदो रहे। हुन जो ख़त आशीर्वाद सां ख़तम थो थिए। हे हिन अद्भुत ख़त जी समाप्ति आहे जेको सेखारे थो त अॻकथीअ जो ज्ञान न त अजीब क़िस्म जी कटरता या सुस्ती दिल खे शांती थी ॾियारे। मुंहिंजी आशा आहे त तव्हां हिन मां काफ़ी कुझु सिखियो हूंदो। पत्र बि हिते समाप्त थो थिए ऐं असांजो प्रोग्राम बि। ॿिए प्रोग्राम ताईं अलविदा।